नहमदहू व नुसल्ली अला रसूलिहिल करीम अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम रब्बिश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। सूरतुल अनाम रुकू नंबर 2 आयत नंबर 31 खां वठी 41 ताईं। क़द ख़सिरल लज़ीना यकीनन ख़सारे में विधो उन्हनि माण्हुनि जिन कज़्ज़बू इनकार कयो बिलिक़ाइल्लाहि मुलाक़ात जो अल्लाह ताला जी हत्ता एसिताईं जो इज़ा जॾहिं जाअतहुमुस्साअतु अची वेंदी उन्हनि वटि क़यामत घड़ी या क़यामत बग़्ततन अचानक क़ालू चवंदा या हसरतना हाय अफ़सोस असां ते अला उन ॻाल्हि ते मां फ़र्रतना जेका कमी कोताही कई असां फ़ीहा उन में वहुम जॾहिं त उहे यहमलून खणंदा या खयल हूंदा औज़ारहुम बोझ पंहिंजा यानी गुनाहनि जा बोझ अला ज़ुहूरिहिम पंहिंजे पुठनि जे मथां या पंहिंजे पुठनि ते अला ख़बरदार साअ केॾो न बुरो आहे मां जेको यज़ीरून उहे खयल आहिनि वमल हयातुद दुनिया ऐं न आहे ज़िंदगी दुनिया जी इल्ला पर लइबूं व लइबूं यानी रांदि ऐं लह यानी तमाशो वलदारुल आख़िरतु ऐं घर आख़िरत जो अलबत्ता घर आख़िरत जो ख़ैरुन बहितर आहे लिल्लज़ीन उन्हनि माण्हुनि जे लाइ जिन यत्तक़ून जेके परहेज़गार आहिनि यानी जिन में तक़वा आहे अल्लाह जो डपु आहे जिन जे अंदरि अफ़ला छा पोइ न तअक़िलून तव्हीं सम्झो था क़द यकीनन नालमो ॼाणे वरितो असां इन्नहू बेशक इहो लयहज़ुनुकल्लज़ी ग़मगीन करे थी तव्हांखे उहा ॻाल्हि नबी पाक खे अल्लाह ताला फ़रमाए रहिया आहिनि यक़ूलून जेकी उहे चवनि था फ़इन्नहुम बेशक उहे ला न युकज़िबूनक न उहे इनकार कनि था तव्हांजो या न उहे झुटलाइनि था तव्हांखे यानी जेके मुशरिक हुआ या मुनाफ़िक़ हुआ जेके उन वक़्तु माण्हू हुआ उन्हनि जे बारे में वलाकिन लेकिन अज़्ज़ालिमीन इहे ज़ालिम बि आयातिल्लाही अल्लाह ताला जी आयात जो यजहदून उहे इनकार कनि था यानी नबी पाक खे अल्लाह ताला चई रहिया आहिनि त इहे तव्हांजो इनकार न पिया कनि इहे असल में अल्लाह जी आयात जो इनकार पिया कनि वलक़द ऐं अलबत्ता यकीनन कुज़िबत झुटलाया विया या इनकार कयो वियो रुसुलनि कई रसूलनि जो में क़ब्लिक तव्हां खां पहिरीं फ़सबरू पस तव्हां सबर कयो अला उन फ़सबरू पोइ उन्हनि सबर कयो अला उन ॻाल्हि ते मां कुज़िबू जेको उन्हनि खे झुटलायो वियो व उज़ू ऐं उहे अज़ियत बि ॾिना विया हता एसिताईं जो अताहुम नसरुना अची वई उन्हनि वटि असांजी मदद यानी कंहिंजी अल्लाह ताला जी वला मुबद्दिल ऐं न को बि बदिली सघे थो तब्दील करे सघे थो लिकलिमातिल्लाही अल्लाह ताला जे कलमनि खे अल्लाह ताला जी ॻाल्हि खे वलक़द ऐं बिलाशुबा यकीनन जाअक अची वियो तव्हां वटि या आई तव्हां वटि पुहती तव्हां वटि मिन नबइल मुरसलीन किसा या ॻाल्हियूं पहिरियनि रसूलनि जूं तव्हां वटि पहुतियूं अची वई तव्हां वटि ख़बर रसूलनि जी व इन कान ऐं अगरि आहे कबुर ॾुखियो अलेक तव्हांजे मथां एरादुहुम इन्हनि खां मुंहुं फेरणु या इन्हनि खां एराज़ बरतरणु कंहिंखां जेके मुशरिक उन वक़्त जा माण्हू तव्हांखे जेके झुटलाइनि उन्हनि खां अगरि तव्हां मुंहुं नथा फेरे सघो एराज़ नथा करे सघो फ़इनिस्तताअत पोइ अगरि तव्हां इहा इस्तिताअत रखो था यानी पोइ अगरि तव्हां में इहा ताक़त आहे नबी खे अल्लाह ताला फ़रमाए रहिया आहिनि अंतबतगी के तव्हां तलाश करियो नफ़क़नि का सुरंग फिल अर्दी ज़मीन में औ या सुलमन का ॾाकण फ़िस्समाई आसमान में फ़तअतियहुम पोइ तव्हां खणी अचो इन्हनि वटि बि आयतिन का निशानी वलो ऐं अगरि शा अल्लाह चाहे हा अल्लाह ताला लजमअहुम अलबत्ता ज़रूरु इन्हनि सभिनि खे जमा करे छॾे हा अलल हुदा हिदायत ते फला पस न तकूनन तव्हां थी वञो मिनल जाहिलीन नादाननि मां
इनमा बेशक यस्तजीबुल्लज़ीन क़बूल कनि था उहे ई माण्हू जेके यसमाऊन ॿुधनि था, वल मौता ऐं मुर्दा यबअसुहुम हू उथारींदो उन्हनि खे अल्लाह ताला सुम पोइ इलही उन ही जी तरफ़ युरजऊन सभिनि जी वापसी या सभई लोटाया वेंदा। वक़ालू ऐं उहे चवनि था लौला छो न नुज़िल अलैहि नाज़िल कयो वियो हिन ते यानी हिन नबी जे मथां आयतन का निशानी मिन रब्बिही हिन जे रब वठां। कुल तव्हां इन्हनि खे चई छॾियो इन अल्लाह बेशक अल्लाह ताला क़ादिरुन पूरी कुदरत रखे थो अला उन ॻाल्हि ते ऐं युनज़िल के हू नाज़िल करे आयतन का निशानी लेकिन अक्सरियत उन्हनि जी ला यालमून नथी इल्मु रखे नथी ॼाणे। वमा ऐं न आहे मिन दाबतिन को बि जानदार हलण फिरण वारो फिल अर्दी ज़मीन में वला ऐं न ई ताइरी यतीरू को अहिड़ो पखी जेको उॾामंदो हुजे बि जना हे ई पंहिंजे ॿिन्ही परनि सां इला पर उममुन इहे बि हिकिड़ी जमात या गिरोह आहिनि अमसालकुम तव्हां वांगुरु यानी तव्हां इंसाननि जी जेकी जमात आहे इन्हनि वांगुरु इहे सभु बि जेके ज़मीन में जानदार हली फिरी रहिया आहिनि, जेके आसमान में पखी उॾामी रहिया आहिनि, इहे सभु बि अहिड़ी तरह उमतूं आहिनि, जमातूं आहिनि। मां फ़र्रतना न असां कमी कई का बि, अलाह ताला जो कलाम आहे, अलाह फरमाए रहिया आहिनि फिल किताब में मिन शइन कंहिं बि शइ मां सुम पोइ इला रबिहिम तरफ़ रब जे तव्हांजे उन तरफ़ पंहिंजे रब जे युशरून उहे सभु इकठा या जमा कया वेंदा। वल्लज़ीन ऐं उहे माण्हू जिन कज़बू इनकार कयो झुटलायो बि आयातिना असांजी आयात जो सुमन उहे जेके आहिनि ॿोड़ा आहिनि व बुकमन ऐं गूंगा आहिनि फ़ी ज़ुल्मातिन अंधेरनि में बि आहिनि मई यशा इल्लाहु जंहिंखे चाहे अल्लाह ताला युद्ध लिलहू गुमराह करे उनखे व मई यशा ऐं जंहिंखे चाहे यजअलहू ठाहे उनखे अला सिरातिम मुस्तक़ीम तरफ़ मथां सिधे रस्ते जे। कुल अरअयतकुम इन्हनि खे चओ त ॿुधायो मूंखे तव्हां इन अगरि अताकुम अचे तव्हां वटि अज़ाबुल्लाही अज़ाब अल्लाह ताला जो औ या अततकुमुस्सातो अची वञे तव्हां वटि क़यामत जी घड़ी अग़ैर अल्लाही छा ग़ैर अल्लाह खे यानी अल्लाह खां सिवा तदऊन तव्हां पुकारींदा कंहिंखे इन कुंतुम सादिक़ीन अगरि आहियो तव्हीं सचा बल्कि इयाहू सिर्फ़ु उन ई खे तदऊन तव्हां पुकारींदा फ़यकशिफ़ु पोइ हू तव्हांजी दूरि करे छॾींदो यानी मुसीबत हटाए छॾींदो मां जंहिंजे लाइ तदऊन तव्हां पुकारींदा इलाही उन जी तरफ़ उनखे इनशा अगरि हू चाहे व ऐं तनसौन तव्हां विसारे वेंदा या तव्हां खां विसरी वेंदा मां तुशरिकून जेके तव्हां शरीक ठहिराईंदा हुआ। सुब्हानक अल्लाहुम्मा व बिहम्दिका अशहदु अन ला इलाहा इल्ला अंत अस्तग़फिरुका व अतूबु इलैका। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू।